नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त खिप्रो मां खबर ॾींदा मुखी फर्श कैनाल फीज़ 2 जी खोटाई दौरान नारा कैनाल में आयल जमीन ते अथरादू पका घर ऐं 42 काकुस ॼाणे अंदाज़न 9.5 करोड़ जी करप्शन करण वारे मामले जांच लाइ नेब सखर जी टीम असिस्टेंट डायरेक्टर नेब सखर अब्दुल समद जी अगवानी में असिस्टेंट कमिश्नर खिप्रो जी ऑफिस से छापो हणी मुखी फर्श कैनाल फीज़ 2 जो रिकॉर्ड पंहिंजे तेविल में वठी जांच शुरू करे छॾी आहे। नेब टीम सखर असिस्टेंट डायरेक्टर नेब अब्दुल समद जी अगवानी में यूसी अथुंगो जे सर्वे नंबर 102 ऐं 104 ते बि वई जिते रेवेन्यू अमलदारन 42 काकुस ॼाणे रक़म हड़प कई हुई। जॾहिं त खिप्रो जे वकील मोहम्मद अकरम एंगोरो 18/2020 में नेब अख्तियारिन खे ज़मीन जे मुआवज़े में गोबिन जी जांच लाइ दरखास्त ॾिनी हुई, जंहिंजी पहिरियां कमिश्नर बेनज़ीराबाद जांच कई, जंहिंखे खिप्रो जे रेवेन्यू अमलदारन मुबैना तौर ते खेनि मज़कूरा रिकॉर्ड कोन ॾिनो हो। कमिश्नर बेनज़ीराबाद जे हुकुम ते ॿीहर जांच डीसी सांगत डॉक्टर इमरान हसन ख्वाजा हवाले कई वई हुई, जंहिं हिकु लेटर वसीले 30 लाख रुपया वापस जमा कराइण जो हुकुम ॾिनो हो, पर उहा जांच पिण सर्द महरी जो शिकार थी वई। जंहिं बाद नेब सखर जी टीम खिप्रो पहुची रिकॉर्ड तेविल में वठी जांच शुरू कई है। उन मौके ते दरखास्त गुज़ार वकील मोहम्मद अकरम एंगोरो साफ़िन खे ॿुधायो त मज़कूरा ज़मीन ते का बि इमारत न हुई ऐं न ई वरी उन ज़मीन ते के काकुस ठहियल हुआ। उन बावजूद रेवेन्यू अमलदारन जाली खाता करे करोड़े रुपया हड़प कया आहिनि। हिन चयो त आउं नेब सखर जी जांच मां मायत थो कयां त हू क़ौमी खज़ाने खे वापस कराए मुलविस माण्हू खिलाफ़ कार्रवाई कंदी। तकरीबन 6-8 महीना पहिरीं मूं नेब सखर खे ॾिनी, जंहिंमें मक्की फर्श लिंक कैनाल फेज़ 2 रीमॉडलिंग जो कमु हली रहियो आहे। तलके खिपरे में फेज़ 2 जो असांजे असिस्टेंट कमिश्नर ऑब्लिक लैंड एक्विजिशन ऑफिसर खिपरो हिकु ई माण्हू खे 3.5 एकड़ ज़मीन जा 6.5 करोड़ रुपया जारी कया। मुख़्तलिफ़ खातेदारनि जे खाते आहे उन ज़मीन जो पावर ऑफ अटानी वरितो अथसि। उहो ॼाणाए पियो त मूंखे पावर ऑफ अटानी मिलियल आहे, ज़मीन ते उते का बि सरज़मीन ते शइ न ठहियल आहे ऐं 1.5 एकड़ ज़मीन में 5 डबल स्टोरी बंगला, 9 सिंगल स्टोरी बंगला ऐं 19 कचा पका ॿिया घर ॾेखारे। 25 घर ॼाणाया अथसि, 25 घरनि जा 42 बाथरूम ॼाणाए थो 1.5 एकड़ जे कवर्ड एरिया में। ऐं ॿियो वार्ड एसी खिपरो पास कयो आहे 15,000 स्क्वायर फुटनि ते 8 घर ॼाणाया अथसि, जंहिंमें 1 करोड़ 89 लख उन साॻी माण्हू खे ॾे पियो। टोटल 6.5 करोड़ रुपया पास कया अथसि 3.5 एकड़ ज़मीन ते। ऐं हिकु साल खनि पहिरीं मौजूदा जेको असिस्टेंट कमिश्नर खिपरो अली असगर शाह उन 3 करोड़ रुपये हिकिड़ो वोचर कढियो आहे, जंहिंमें 41 लख 42,000 समथिंग कुझु इन साॻी माण्हू खे पैसा रिलीज़ कया आहिनि। तक़रीबन हीउ सिलसिलो 2008 खां हलंदड़ आहे, 2021 हले पियो। उन मुख़्तलिफ़ ऑफिसर आहिनि, पर 2017 खां अकील मुनवर अबड़ो अथसि, अब्दुल रशीद काका, मुख़्तार अब्दुल रशीद काका ऐं मौजूदा पंहिंजो जेको साईं वेठो आहे असगर साहब। न इन खां पहिरीं मूं दरख़्वास्त ॾिनी इन ई साॻी सिलसिले में सैयद हामिद अली शाह एडिशनल कमिश्नर 2 नवाब शाह इंक्वायरी कई। मूंखे बि घुरायो वियो, जवाबदार धुर खे बि घुरायो वियो ऐं उते हींअर जेको मौजूदा आहे मुख़्तार कार असांजो उमर मेमन साहब उहो बि आयो ऐं हद जो सुपरवाइज़र तपेदार ताहिर फारूक बि आयो। ताहिर फारूक इहा शइ एडमिट कई त साईं 2017 में मूंखां का बि सरज़मीन जी रिपोर्ट न वरिती वई। उन टाइम ते बि आउं तैनात हुउसि ऐं इम्तियाज़ जट सुपरवाइज़र हो, उन खां बि रिपोर्ट न वरिती। सभु शइ मैनेज थियल आहे। उते ॿारड़ीअ जीअं कचा पका घर ठहियल आहिनि उहे ई ठहियल आहिनि, के बि बंगला वग़ैरह कोन ठहियल आहिनि। अहिड़ा के बि बंगला नारा कैनाल जे अंदरि नथा अचनि। हा, कमिश्नर एडिशनल कमिश्नर 2 जे अॻियां इहा शइ एडमिट कई, न का बि कार्रवाई कोन थी। उन खां पोइ नेब सखर मां असां पूरी उमेद आहियूं त इंक्वायरी थींदी। इन जे लाइ मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त वरी अहिड़ी पिटीशन हाई कोर्ट में दाख़िल कंदुसि, पर उमेद आहे त नेब सखर इंशाअल्लाह नतीजे ते पहुचे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।